सेवन प्रेस क्लब के सदर नज़र पंवर पारां पीपल्स पार्टी के नौजवान उभरंदड़ अगवान ऐं सिंध अॻूणे वॾी वज़ीर सैयद मुराद अली शाह के सीनियर पर्सनल सेक्रेटरी मोहम्मद सलीम बाजारी के पगदार पुट आर्यान सलीम बाजारी के सेवन प्रेस क्लब में शानदार आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें सेठ मंसूर अहमद सुमरो, ज़हूर इलाही सियाल, हाजी इब्राहिम चांडियो, यूसी चेयरमैन राजा शाह, वडेरो शेर खान सोलंगी, रईस मोहम्मद खान रिंद, शहजाद ओठो ऐं ॿियनि मोज़िज़ीन ऐं पीपी अगवाननि वॾे अंग में शिरकत कई। समूरन मोज़िज़ मेहमाननि के प्रेस क्लब के सदर नज़र पंवर ऐं जनरल सेक्रेटरी अब्बास मला ऐं ॿियनि सहाफ़िन पारां सकाफ़ती तोहफ़नि, लुंगिन, अजरकुन ऐं टोपिन जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौके ते आजियाणे के ख़िताब कंदे आर्यान सलीम बाजारी चयो त अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजी वज़ारत दौरान सॼी सिंध ऐं सेवण जी अवाम जी वॾी ख़िदमत कंदे इलाज लाइ वॾियूं अस्पतालूं ऐं बेरोज़गारनि के बेशुमार नौकरियूं ॾिनियूं आहिनि। सेवन प्रेस क्लब जो सदर नज़र पंवर महिनती आहे, जेको प्रेस क्लब में पार्क ऐं कॉन्फ्रेंस हॉल जो मरम्मती कमु कराए रहियो आहे, जंहिंमें संदसि भरपूर मदद कई वेंदी ऐं सहाफ़ी बिरादरी जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कराइण में आऊं किरदारु अदा कंदसि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।